नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त हाजी क़ासिम जाखरो वेठल ॻोठ रावल जाखरो गुल मंडा स्टाफ जंगशाही जे रवासी पंहिंजे पुट समेत अवामी प्रेस क्लब ठठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त जवाबदार ग़ुलाम मोहम्मद वल्द खमीसो मौला बख्श ऐं उन्हनि जे जवाबदारनि बिला जवाज़ मुंहिंजे पुट हाफ़िज़ क़ुरान ज़हीर अहमद जेको ॻोठ जी मस्जिद में मासूम ॿारनि खे क़ुरान शरीफ़ जी तलावत करणु सेखारींदो आहे। हाजी क़ासिम जे करे चवंदा आउं जेको आहियां तमामु ग़रीब माण्हू ऐं ॻोठ रावल जाखरे जो रवासी आहियां। हे छोकिरो शागिर्द क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदो आहे ऐं छा निगरान। अच्छा, उन जे जॾहिं मस्जिद में क़ुरान शरीफ़ ते पढ़ाई आई, हुनजे छोकिरे अब्दुल जब्बार जेको ग़ुलाम मोहम्मद जो पुटु आहे उहो बि हिन जेॾो ई आहे। हुनखे चई पुटु सबक़ु ॿुधा, हुन चयो सबक़ु आउं कोन ॿुधाईंदुसि। थी बाबा मुंहिंजे तरफ़ां तोखे मोकल कान्हे, बाक़ी जेकॾहिं तूं पंहिंजे मर्ज़ीअ सां थो वञे त भले वञे। त चई तुंहिंजी मस्जिद पेजीअ जा का ॾाढे जे त हुन चयो यार पे ॾाढो न कर, तेसीं खणंदे लठ ठका कराई आई हिनखे। ठका कराई आई, भॻो घर वियो। घरां वञंदे ग़ुलाम मोहम्मद, उनजो पुटु रुस्तम, लालू, फैज़ू ऐं मौला बश्क इहे डोड़ी आया। हिनखे जी गुस्सा आऊं हे पासनि में, हिते आऊंसि, हेॾा आऊंसि। ॾेखार पुटु बाबा उथी ॾेखारीसीं। इहे माना गुस्सा आऊंसि। ठीकु, ॿिया हे टंगनि में हे लठियूं वञसि। तंहिंखां पोइ जेकॾहिं हिननि जेको डोड़ी आयो, हीउ वरी मुंहिंजो पुटु ज़ुल्फ़कार अली, इहो डोड़ी आयो चए न वेठो मामा तूं अखियूं पट मस्जिद में बीठो आहे, क़ुरान शरीफ़ हथ में नहीं, बाक़ाइदे क़ुरान शरीफ़ हथ में आहिनि। उन्हनि खे घोड़ा वेठा कनि, उन्हनि खे उते 10-15 मुड़ुस बि इहे लठियूं, हीअ कुआरी ठोकऊंसि, ॿियूं लठियूं आऊंसि। तंहिंखां हाणे आख़िर पाण वेठा आहिनि घर, वेठा आहिनि, चवनि था चवनि यहाँ हितां मटींदो केरु? अरे बाबा असां मिसकिन जे ॾोह कड़ो पियो, अवां त ज़मींदार माण्हू त तलहा अवां जा, तव्हांजा सभु कुझु आहिनि, असीं केॾा कहिड़े तरफ़ वञूं? आख़िरकार पोइ रोई नज़रो थी पोइ अची माना थाणे ते पिया आहियूं। माना अदालत लाइ थाणो जी थाणो कहिड़ो थाणो ई पंहिंजो मकड़ीअ जो। अच्छा, वेठा किथे हो? असीं ॻोठ रावल जाखरो ॻोठ वेठा आहियूं। जॻह ते आहे इहो गुलमंडा स्टाफ ते लॻ पासे में। अच्छा, पहिरीं 10 साल अॻियां इन साॻे माण्हू असां, मुंहिंजी बांह भॻी, मुंहिंजे भाउ जी बांह भॻी, पोइ बि असां चुप रहियासीं। चयोसीं हाणे भेणे छा करियूं, कहिड़ो कारम कर, वरी पंहिंजा ई करे बि उन ॻाल्हि खे ख़तमु। वरी पुलिस छा कयो? पुलिस उनखे टाइम में असां पुलिस हींअर अञा चवनि था गाॾी कान्हे, हिन लाइ वेठा आहिनि। त गाॾी अचे त पोइ रवानियूं जा छा करियूं? छा मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो आहे त बसि असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। बसि हिननि मां असांखे जान जो ख़तरो, असांखे बिल्कुलु मारण जो ख़तरो। हो चवनि वेठा त हे जो जा चुॾा हितां मटी जा किथां घस त हितां हिननि सां, आख़िर असीं कहिड़े तरफ़ वञूं? वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।